लाला जेको सबक पको कया ॿुधाई ॾिजनि। शाबाश। बे बतक। बे बकरी। शाबाश। ते तारो। ते टोपी। शाबाश। शाबाश। ॾिसो मलाला सबक यादि कयो आहे, ठीकु आहे। तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे न कि मलाला जो अखियुनि सां नज़र कोन पवंदो आहे, सभिनि खे ख़बर आहे न त 8 साल थिया आहिनि त मलाला जो अखियुनि सां नज़र कोन पवंदो आहे। पोइ बि मलाला खे 4-5 ॾींहं थिया आहिनि। पहिरीं मलाला क़ुर पाक यादि पढ़णु शुरू कयो आहे, हाणे मलाला सिंधी पढ़णु स्टार्ट कयो आहे। इंशाअल्लाह मलाला अॻियां पढ़ंदी। ठेठ ताईं मलाला जो सबक पको थियो आहे, ठीकु आहे। मलाला से सवाब कहिड़ो हूंदो आहे? जॾहिं माण्हू कंहिंखे पाणी पीआरींदो आहे त माण्हू खे छा मिलंदो आहे? सवाब मिलंदो आहे। शाबाश। त अॼु तुंहिंजो सबक आहे से सवाब। ऐं ॿियो अखर आहे पे पटको। पटको उहो हूंदो आहे जेको हिते माण्हू मथे ते ॿधंदो आहे न, उहो हूंदो आहे पे पटको। तो ख़बर आहे न त कि हिते मथे ते ॿधंदा आहिनि, भाई ॿधंदा आहिनि ताईं मथे ते गोल गोल, उनखे चइबो आहे पे पटको, ठीकु आहे। ऐं जीम जहाज़। जहाज़ कहिड़ो हूंदो आहे? जेको मथां आसमान तां उॾामंदो आहे, आवाज़ थींदो आहे, हू थींदो आहे जहाज़, उहो हूंदो आहे, ठीकु आहे। जो जीम जहाज़। से सवाब। पे पटको। जीम जहाज़। ये लिभ। लिभ कहिड़ी हूंदी आहे? ओ हीअ ज़बान हूंदी आहे, हीअं कर लिखा। ओ हीअ तुंहिंजी जिभ आहे ऐं हीअ मुंहिंजी जिभ आहे, ठीकु आहे। ये लिभ। से सवाब। पे पटको। जीम जहाज़। ये लिभ। हाणे मलाला इंशाअल्लाह इहो सबक सुभाणे पको करे ईंदी, पाण सभिनी खे ॿुधाईंदी। चओ इंशाअल्लाह।